पंहिंजे मुर्शिद जे अचण इहो सभई अल्लाह जे इबादत में उन्हीं जे रहमत में शामिल आहे। हज़रत पीर साईं बैयत वारा रहमतुल्लाह ताला अलैह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा हुआ त मुर्शिद खे जेकॾहिं दावत करे वठी अचिजे पंहिंजे घर, ईअं न सम्झे त मां दावत ॾिनी आहे साईं आया आहिनि, ईअं सम्झे त इहो पाण राज़ी थी असां ते महिरबानी फरमाए रब्बुल आलमीन हिननि खे मोकिलियो आहे। पर जॾहिं न पाण वरी दरगाह शरीफ़ ते हाज़िरी ॾिए, ईअं न चए त मां पाण आहियां, ईअं सम्झे त इहो मूंखे मुर्शिद पाण घुरायो। अल्हम्दुलिल्लाह जेके घुराईंदा आहिनि, जेके महिमान बणाईंदा आहिनि, उन्हनि ते सदाई उन्हनि जी रहमत ऐं सदाई उन्हनि जो राज़ पोइ हूंदो आहे। दुआ कयो त शर इहा निस्बत ऐं इहा महबत ऐं इहो अदब ऐं इहा ग़ुलामी शल असांजी सदा क़ाइम ऐं दाइम रहे। रब्बुल आलमीन तव्हांखे सदा आबाद में ख़ुशि रखे। ला इलाहा